महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। अचो त दिलचस्प दुनिया में एक झाती पायूं ऐं अनोखे इबादती तरीक़नि बाबति ॼाण हासिल करियूं। दिलचस्प दुनिया में एक झाती। छा अव्हांखे ख़बर आहे त अञा ताईं दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में इंसानी शहवानी उज़वनि जी पूॼा थींदी आहे। हाँ, बिल्कुल सही। दुनिया में अञा भी केतिरा ई मुल्क आहिनि जंहिंजा माण्हू मर्द तोड़े औरतूं, मर्दाणे उज़वे ऐं औरताणे उज़वे जी पूॼा कंदा आहिनि। हिन पूॼा खे फालिसिज़म PHALLICISM कोठियो वेंदो आहे। इंसानी ख़्यालु आहे त दुनिया में सभ खां उत्तम कमु तख़लीक़ जो आहे। जीअं त मर्दाणो उज़वो ऐं ज़नानो उज़वो ॿई मिली कंहिं नई शइ खे तख़लीक़ कनि था, उन करे उहे उत्तम आहिनि, जंहिंजे आधार ते उन्हनि ॿिन्ही उज़वनि जी पूॼा अज़मत वारो कमु आहे। हिन ख़्याल अॻिते हली मज़हब जी सूरत अख़्तियार कई, उन जा क़ाइदा क़ानून जोड़िया ऐं पूॼा जा तरीक़ा वज़ह थींदा रहिया। क़दीमी तहज़ीबुनि जी ॼाण मां मिलियल मालूमात मुताबिक़ उन वक़्तु फसल पोखण लाइ औरत खे सुठो सवण सम्झो वेंदो हो, ख़ासि तौर जॾहिं ॿिज छटण जो कमु हुजे, यानी शुरूआत। पोखीअ जो कमु औरत खां कराइण जो कमु कंहिं न कंहिं तौर दुनिया में अॼु बि हलंदड़ आहे। अहिड़ियूं रस्मूं नवनि मज़हबनि जे अचण खां पोइ बि पंहिंजा असर छॾींदियूं शामिल थींदियूं रहियूं। इंतिहाई गौर खां पोइ उन जा पाछावा अव्हांखे जिते किथे नज़र ईंदा। मिसाल तौर ईसाइनि जे हिकु फ़र्क़े ऑर्थोडॉक्स मां निकितल फ़र्क़े में इबादत जो तरीक़ो इहो बि हो त मर्द औरतूं हिकु वॾे हाल में जमा थींदा। सभिनी खे अहिड़ा कपिड़ा पहिरियल हूंदा जेके लाहिण में तमामु आसान हुजनि। उहे सभु पुॼारी हिकु टेबल जंहिं ते ॾिया मोमबतियूं रखियल हूंदियूं उन जे चौधारी फिरंदा, एतिरे ताईं जेसीं मज़हबी राहिब उन्हनि खे मख़सूस इशारती आवाज़ न बुलंद कंदो। तंहिंखां पोइ ॾिया विसाए सभु नंगा थी जिन्सी अमल करणु शुरू कंदा। ॿियो मिसाल, नए साल जी आमद वक़्तु नंगो नाच बि फालिसिज़म मां निकितल आहे। मिस्र में ओसीरस जे मुजस्मे खे ॾिसी इहा ॻाल्हि भली भित सम्झी सघिजे थी। जॾहिं हुन मुजस्मे खे 14 टुकरनि में विराए पूरे मिस्र में मोकिलियो वियो त उन जी ज़ाल आसीस उहे सभु टुकरा वरी गॾु कया। जॾहिं उन खे मर्दाणो उज़वो वापसि न थी सघियो त उन जी जाइ ते उन काठ जो उज़वो हयो, छो त मिस्री अक़ीदे मूजिबि मर्दाणो उज़वो पैदावार जो ख़ुदा करे लेखियो वेंदो हो। उहा ॻाल्हि उन वक़्त जी आहे जॾहिं इंसानु अञा हर हिकु कम लाइ अलॻि ख़ुदा जो तसवुरु रखंदो हो। हिंदुस्तान में लिंग या लिंगम जी पूॼा आम हुई, जेका अञा ताईं कुझु इलाइक़नि में कंहिं न कंहिं तौर ते जारी आहे। हिंदुस्तान जे अजाइब घरनि में केतिरियूं अहिड़ियूं मूर्तियूं रखियल आहिनि जेके खोटराईअ दौरान किथां मिलियूं। उन्हनि मूर्तियुनि में बि शहवानी उज़वनि जी पूॼा खुलियल तौर सम्झायल आहे। आंध्रा प्रदेश में त 5 खां 6 फुट जो लिंगम बि मिलियो आहे। इंडोनेशिया जे क़दीम लिखतुनि में इहा बि लिखत मौजूदु आहे त शहज़ादे पोगर मातरम जे मुअल सुल्तान जे फिफड़नि मंझां नुतफ़ो हासिल करे बादशाही ताक़त हासिल कई।
उत्तर ओभर ईरान में एक क़दीमी क़ब्रिस्तान आहे जिते ही गुंबज़ लॻल आहे। उन जी तस्वीर ॾिसी अव्हां खे घणी ॻाल्हि सम्झ में अची सघे थी। हिन वीडियो में तस्वीरूं घटि खां घटि शामिल कयूं वयूं आहिनि जंहिंजा केतिरा ई सबब आहिनि ऐं अव्हीं सम्झी बि सघो था। उम्मीद त इन लाइ माज़रत क़बूल पवंदी। महिरबानी।